सिंध में 5 ॾींहं भी वक़्फ़े सां बरसात जारी। वधीक हिकु ॼणो फोत। कराची जे इलाइक़े मलीर, गुलशन हदीद पिपरी, गुलिस्तान जोहर, गुलशन इकबाल ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। लाड़काणे में बरसात खां पोइ हर पासे पाणी पाणी। सुकीपुर रोड, कायम शाह बुखारी, पुराणो बस स्टॉप ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणी भरिजी वियो। गाजी खावड़, न्यू सैदाबाद, थाणो बोरा खान, मनहड़ो ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं। काछे ऐं कोहिस्तान में नई जे पाणी केतरनि ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। हर पासे पाणी पाणी हुअण सबबि केतरनि ॻोठनि जो दादू ऐं जोही शहर सां ज़मीनी राब्तो काटा। ॿेड़ियूं हलण लॻियूं। खाधे पीते जी शयुनि जो बहिरान। बरसात खां पोइ सिंधु दरिया में 4 जो सिलसिलो बरक़रार। गुडू बैराज वटि नंढी ॿोॾ डिक्लेयर। मथां वहिकिरो 2,37,315 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,28,795 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 1,85,270 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 1,81,070 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। आपाशी इख़्तियारनि मुसलसल 4 जी सूरत में ॿोॾ जो ख़तरो ज़ाहिर करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात दौरान वाहुन ऐं शाख़ुनि खे घारा। दोदापुर वेझो बेगारी केनाल खे 100 फुट ऐं कोटड़ी शाख खे 15 फुट घारा। फसल पाणी हेठि, पाणी आबादी तरफ़ रुख करण लॻो। नवाब वली मोहम्मद वेझो दौलतपुर शाख खे 2 हंधनि तां 50-50 फुट जा घारा। फसल पाणी हेठि, सिराड़ी भरिसां खड़ल शाख खे 40 फुट घारो। फसल पाणी हेठि, मक़सूदोरंज भरिसां छिन बाबू शाख खे 25 फुट घारो। फसल पाणी हेठि, गोलाची वेझो नुकुर शाख खे 20 फुट ऐं हडी शाख खे 10 फुट घारा। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि थरकोल एंड एनर्जी बोर्ड जो इजलास। थरकोल फील्ड खां मेन लाइन ताईं रेलवे पटड़ी विछाइण ते इत्तिफ़ाक़। थरकोल ब्लॉक 1 मां कोयले जी पैदावार में इज़ाफ़े जी मंज़ूरी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त रेलवे ट्रैक ठाहिण सां थर जो कोयलो ॿियनि पावर प्लांटनि ऐं सीमेंट फैक्ट्रियुनि ताईं पहुचाइण में मदद मिलंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त भटकियल माण्हुनि खे मुसलमाननि जा जज़्बा मजरू करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। डेनमार्क में इराक़ी सिफ़ारतखाने अॻियां क़ुरान पाक जी बेहरमती सां मुसलमाननि जा जज़्बा मजरू थिया आहिनि। मज़हबी भाईचारे खे नुक़सान पहुचाइण लाइ इस्लामोफोबिया खे हथी ॾिनी पई वञे। अमरीकी परॾेही वज़ीर एंथोनी ब्लिंकन जो परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां फ़ोन ते राब्तो। पाकिस्तानी मईशत जी बहाली ऐं अफ़गानिस्तान जे मामलनि ते ॻाल्हियूं। एंथोनी ब्लिंकन जो चवणु आहे त पाकिस्तानी अवाम दहशतगर्दी सबबि सख़्त मुतासिर थियो आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान सां सहकार जारी रखियो वेंदो। ओबावड़ वेझो क़ौमी शाहराह ते ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 3 ॼणा फोत। टंडे जाम वेझो जाम शाख जे वाटर कोर्स मां हिकु ॼणे जी लाश सुञाणप नथी सघी, अस्पताल मुंतक़िल। ऐं पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में कोलंबो टेस्ट बरसात सबबि मुतासिर। क़ौमी क्रिकेट टीम 2 विकेटनि जे नुक़सान ते 178 रन्सूं ठाहे वरितियूं। रांदि बंदि।